वारे में समाजी तंजीम ॻोठाणनि पारां नींगर सां मुबैना ज़्यादती ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। आबिद कुरैशी, नसरुल्लाह बंडाणी, मंज़ूर कुरैशी ऐं ॿियनि चयो त मासूम हिम्मत अली ॿोडो खे जवाबदारनि तरफ़ां ज़्यादती जो निशानो बणायो। नींगर जी ॾाॾी ॿुधायो त संदसि भाइटनि पोटे हिम्मत अली सां ज़्यादती कई, जवाबदार साणसि गॾु ई रहंदा हुआ। नींगर जे ॾाॾे ॿुधायो त संदसि भाइटनि पोटे हिम्मत अली सां ज़्यादती कई, जवाबदार साणसि गॾु ई रहंदा हुआ। ॿारनि सॾु कयो त हेॾे घर अचो, कमु थी मज़ो मां न ईंदुसि, जे हेॾे अचो हिम्मत अली रोए थो, वयसि त रत थो वहे पियो, बाबा ॻाल्हाए, चई मूंखे ॿिनी छोकिरनि न ज़ना कई आहे, हिकिड़ो गदा आहे, ॿियो सतार आहे। ॻोठाणे मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे साणनि इंसाफ़ कयो वञे। खिपरे में चिमटी रिक्शा कल्टी थियण जे नतीजे में हिकु नींगर फोत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। मला कॉलोनी में चिमटी रिक्शा कल्टी थियण सबबि 4 नींगर ज़ख़्मी थी पिया, जिन खे सिविल अस्पताल में वियो। ज़ख़्मियुनि मां हिकु नींगर ज़ैनुल आबिदीन अस्पताल अंदरि दम धणी हार कयो। 3 ज़ख़्मी नींगरनि नजफ़, तनवीर ऐं शादाब अली मलाह खे तारके अस्पताल मुंतक़िल कयो वियो। डिघड़ी में मुड़ुस पारां ख़र्च न ॾियण ख़िलाफ़ औरत ॿारनि समेत प्रेस क्लब पहुची वई। रुबीना ज़ाल रमज़ान अब्बासी ॿारनि समेत दाईंदे ॿुधायो त संदसि मुड़ुसु 2 महीननि खां घर जे ख़र्च लाइ खेसि पैसा नथो ॾिए। हुन चयो त ॿार बुखूं कढण ते मजबूर आहिनि, घर जो मालिक मसवाड़ न ॾियण ते घर ख़ाली कराए पियो। औरत मुतालबो कयो त मुड़ुस ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे संदसि माली मदद कई वञे। चेलहार में ॻोठाणनि पारां बासर ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। ॻोठ मिठड़ियो खोखर जे रवासिन हैदर चाकर खोखर ॿियनि चयो त कुझु साल अॻु गुलाब खोखर ऐं ॿियनि जे तकरार तां नौजवान खे क़तल कयो हो। का कार्रवाई न थियण ते ॿीहर तंग कनि पिया। हुननि चयो त जवाबदारनि ज़मीन ते कब्ज़ा करे फसल चौपायो माल काहे विया आहिनि, जॾहिं त खेनि धमकियूं पिणु ॾिनियूं पियूं वञनि। ॻोठाणनि मुतालबो कयो त कातिल गुलाब खोखर खे ख़िलाफ़ कार्रवाई करे साणनि इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।